अल्लाह रब करीम तमासा समूरे मुसलमान के पक्को मुसलमान बनाए आमीन तचो। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो जो दौर उमर फारूक जे दौर में ईरान वारन सा जंग लगी न टेम ते ईरान जे बादशाह जो बधियर गिरफ्तार थी आयो। एक जो नालो बीबी नफीसा ॿिया जो नालो बीबी शारबानु बेनर गिरफ्तार। एक जो नालो हाने दसो मावा दादिया एक जो नालो बीबी नफीसा ॿिया जो नालो बीबी शारबानु। मिठड़े उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो पहिरियों फैसलो कयो त मां न्याणियुनि खे पढ़ाए छॾियां। छा थो चवे उमर फारूक जो फैसलो आहे त न्याणी विहार भी थोड़ो मुझे जुमलन ने गौर कर। उमर फारूक तो चवे हिते उन जो को मिट माइट कोने न्याणियुनि के विहार बो न अवल न्याणियुनि के पढ़ाइबो अवल न्याणियुनि के ए तवा जो घोट की सजो इल्म सा नवाज़ेला तवा जो घोट की नवाज़ेला वडा वडा आलिम बुजुर्ग शेखुल हदीस वेठा इन को जकने पुछा कयो महबूब पंजू न्याणियों घणी उम्र में पढ़ायूं वो भी सीरत जे किताबन में लिखियो पिया। हुजूर सैयद पांजी वडी न्याणी बीबी ज़ैनब पढ़ाई 17 साल उम्र लिखी पिया। महबूब सैयद पांजी बे नंबर न्याणी पढ़ाई बीबी रुकैया उम्र 16-17 साल लिखी पिया। सैयद पांजी टियों नंबर न्याणी पढ़ाई बीबी उम्मे कुलसूम उम्र 16-17 साल लिखी पिया। आका सैयद पांजी आखिरी न्याणी बीबी फातिमा पढ़ाई उम्र 15 साल लिखला। 15-16 कंहिंजूं न्याणियूं ॾाढा जिन न्याणियुनि जो बयान रब जे क़ुरान में हूंदो उन्हनि जो को त मक़ाम हूंदो न। वो दौर भी पाक तवज्जा कर मां थोड़ो गाल के अगते वधाइंदो हलंग में। महबूब जो दौर भी पाक महबूब जो माहौल भी पाक महबूब जो पुतला भी पाक महबूब जो न्याणियों भी पाक महबूब जो घरवारियों भी पाक महबूब जो शारोड़ो पड़ो भी पाक न पाक जे बावजूद महबूब मुस्तफा करीम सैयद न्याणियों वडियूं थींदी वयूं ॿार लाहींदा वया तोखे मुखे समझाए व्या। हुजूर सही तोखे मुखे समझाए व्या न्याणी विहाण जी शय न है न्याणी पढ़ाइण जी शय आ। अवैया कंहिंजी सुन्नत ॿुधायम हाँ वा हदीस पढ़ा फरमाइंदा इज़ा खतब इलैकुम मन तरज़ौन दीनहु व खुलक़हु फज़व्विजू फ़इन लम तफ़अलू तकुन फ़ितनतुन फ़िल अर्ज़ि व फ़सादुन अरीद। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जुमलो तो ॿुधायो वञा फरमाइंदा जॾहिं तव्हां वटि न्याणी वॾी थी वञे यार मुंहिंजा उस्ताद मोहतरम उस्तादुल उलमा शेखुल हदीस मीर मोहम्मद मीर अकवारा फरमाइंदा कुरान अल्लाह जा न्यापा थी हदीस मिठे मोहम्मद करीम जा न्यापा थी। कुरान हदीस वारो वरसो आका सही दसे विया अल उलमा वरसतुल अंबिया आलमन जे कुलन ते महबूब वरसो दसियो आ। अब आप यो वरसो तवा वट पहुचायो कि न वरसे में भली जमीन भी इंदी आ मां समझा उहा विराइंदा वरसे में जेका कसी जमीन उहा न विराइंदा। अवल छा चंदा त उन कसीअ जी मो जान छडायो त भलीअ दे पो था चओ आवा पो जेकने महबूब वरसो कुलन ते रखियो आ तो वो वरसो पहुंचाए पो दुनिया रंज रहे दुनिया राजी रहे। आवा दुनिया रंज रहे दुनिया राजी रहे रोजे वारो यारो राजी रहे अर्श वारो यारो राजी रहे असा जे ला इहो गंजो हां अगी गाल बुधो हक सच हकन वारा वाइज करण भी दुखिया थव बुधण भी। अब मुझे सामू छापियो तवज्जो कर मुझे सामू छापियो मुझे सीने में छा है कुरान पाक आ मां वाइजन में चवंदो आ मुखे का खबर है कोने जे जलसो करायो अजो को 10-12 साल अग में मुखे का खबर है कोने मां पंजे न्याणे जे थाड़ जे लिहाज़ जी हाने गाल निकती बयान कयम जलसे करायण वारे वट के 3 धीअर वेठी पेरियों त ॾाढी इज्जत एतिराम करे पोइ ॾिठुम वाइद लहण खां पुॼनि त चवां पोइ अलाए हे जलसे वारो आहे अलाए को हे बि मूं वांगुरु महिमान आहे मुंहुं ई मट हुजेसि। मां ॾिठुमि त हुनजो रवैयो मुकमिल मट हो। मूंखे चयो मुड़ुस हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए
मजो पुछ जे तोखे चुगली कई हई त मूं वटि धीअर वेठी आहिनि मजो कसम ते ख़बर बि कोन्हे हे त हाणे त ॿुधाए त जलसे कराइण वारे वटि टे वेठी इहो त अॻु में ॿुधायां न चण ॻाल्हि ॿुध तूं जेका ॻाल्हि कई आहे तोखे हई कंहिं चुगली आहे बाक़ी ॿीहर मुंहिंजे जलसे ते तूं मां चयो ॿुध असां बि चरिया हो मां चयो असां भी बादशाही कई हूंदी हरू भरू न विञाईंदे पर जेकर तुझे जलसे ते ना में तुझे पाड़े में सालियानो मदरसे जो जलसो थींदो आहे जेकर तोते वरी दीद पजी वे त पोइ तुम याद रख जाए छा कयो माना जी माण्हू चवण तीअं वाइज कयो अब आइए ना कुरान तो चवे अबू जेल वारा छापा चवन त महबूब कुछ तू जी मनो कुछ असा जी मन जेके असा जे ऐलान के ये हक सच चवे तो त व्याज दे भी न वनो शराब भी न पियो सजदा भी न कयो इनन गालन दे न वन त पोतो सा मुत्तफिक थियो पो चेबो त अन्या नजरियो सागो बीठो आ हावा असा शाता चऊं जी अल्लाह जो कुरान चवंदो जी मिठे मोहम्मद जो फरमान चवंदो वो बुधाइणो आ हावा वो पुछाता जो खोले बुधा दे या बड़े मथो रुमाल उड़ई करे बुधा दे दिल बदो यार आयतल कुर्सी पड़ी सीने ते शुकारियो अला मालिक दिल बिल न हलंदी परेशान न थियो मिड़ई पाण में को बुधे त न थो न भला दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आली व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि विच में जुमलो तो चयो वणा अल्लाह जो वास्तो थी मिठे मोहम्मद करीम वारो दौर बियो अजो को दौर पे हया वारो लज कोने का शनास कोने का दीद हली वया गैरत हली वया दीद हली वया गैरत हली वया यार न्याणी वडरी थी वई बार लाए जाए पुट वडो थी वई बार लाए जाए अल्लाह सही असा जे नौजवान के छल दीद नसीब फरमाए आमीन चो नौजवान को जुमलो चई थो वञावा नाराज न थियो केड़ो जुमलो मां चवंदो रहंदो ओ नौजवान मुझे जुमले ते नजर कजाए जे करे अख तो खे आ नंग बिन खे न याद रख जाए अख बिन खे भी अथई नंग तो खे भी अथई अल्लाह शादी अख जे करे तो खे आ न नंग बिन खे न तो याद रख जाए अख बिन खे भी अथई नंग चाय अची उन होटल ते पी जाए जा तो कराची वारी कोच निकरंदी हुजे चऊं था हक तो भक्त थे तो छिड्रो मुला लाए गालाइन था ओ मुसलमानो दुख तो थे भीलन बागड़न ते विंदा से कलमे वारन के ऐलान कंदा से असा ते वाणिया खिलन था असा जो कम शाहो असा तो उए मुसलमान आथे जो परे को दिसी करे चेहरा मुसलमानन जा चेहरा दिसी करे वाणिया चन पिया गैर मुस्लिम चन पिया जडे हिन जे चेहरे में एडो हुस्न आ त हिन जो मिठो मोहम्मद केडो न सोणो जेकॾहिं चलो ये मंजर बुधाया वाक़या बुधाया त मुंहिंजो मौजू हलियो वेंदो त मुसलमाननि जो किरदार छा हो अल्लाह सही सा समूरन मुसलमान के हकीकी मुसलमान बनाए आमीन त चओ मूंखे थोरो टेम बुधाइजो काॾे विया सभई शुक्र थियो जो सभई टेम वारा लई विया हाणे पाण में न बुधाए न ठीक आ बस आवाज शुक्र थियो जो स्टेट वारा सब लई विया हाणे पाण में बस अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि विच में जेको जुमलो चयो मां वादो कर वडड़ा वडड़न के अर्ज कयो तो वञ अल्लाह जो वास्तो थी न्याणियूं न विहार न्याणियुनि के उथारियूं वञ बियो वडड़न के हे बीमार जो कंदो रहंदो हो वडड़ा अल्लाह जो वास्तो थी पांजे हिनन हथन सा पांजे न्याणन के हक ॾिनियूं वञ जाए इंशाल्लाह तक जो न जो त न जो इंशाल्लाह तक मलाइकत ॿुधंदव ॾियण वारो पासो ई न वठण वारो पासो ॾियण वारो ओ वडड़ा अर्ज तो कई वञाव पांजे हथन सा पांजे न्याणन के हक ॾिनियूं वञजो न्याणन जो हक न खाओ वरी भारन के बीमार तो कई अल्लाह जो वास्तो दव अबे दे मोए खां पो जे टेम ते विरासत कयो उन टेम ते विरासत काग में शरई फतवा कढी करे जेको भेनरन जो हक लगे भेनरन के बीजो जेको भारन जो हक लगे भारन के बीजो
इन त अबो जेरो आ वडे पुट के चाबी आ पो अंदरों अंदरों अबे जे मिल्कियत मां वने पो घोटके में सेंटर ठाईंदो दुकान ठाईंदो प्लाट वठंदो गड ऐं ये जगह किराए ते दींदो अबे जे मोए का बाबा विरायो अब विरा जे बदी जे का 7 पैसा घर जे बाहरो अब हे प्लाट जगह नूर जो कसम या त मां पांची मेहनत कया वाकई चाबी मो तो कम कढियो न तो वना एडे वेला जो ता चुप थी दा वनो हवा समझा तो आए थोड़ो कम दुखियो हवा ये न अबे जो तो के चाबी दिनी नंदन बाहरन जो तो हिन मो असा के अबे जो सिका लांदियो उन के तो खबर ही कोने देखो अंदरों अंदरों सीपे के जे मोरिये जे हेठों तो खातर हणे हाँ उन के खबर ही कोने थे मिठड़ो मिठड़ो अबो असा जे लेके अबे को पो हिन के असा अबे को वधी कढ संदासे पर पतो ही न हो वना वनी छवे सब बचा बाकी बियो सजो जीए भुटो न तो वना एडे काडे भी कोन अल्लाह से छला नन्नन बारन जे हकन खाण को बचा आमीन तो यार नन्नन बारन के भी अर्ज़ आ त बेन सा ठह जाए बाकी वडन सा न ठह जाए सिंधी तो समझो था ना जा नन्नन के भी अर्ज़ आ त बेन जे पेरन ते किरियो पियो हो जाए बेन जे आडो हेठ कंदो करे गाला जाए भाव जे आडो जन तो वन बड़ा हे को सिधो ही उबावड़े मो थो अचे वरी चंदो तो उबावड़े जे नाला तो खड़े अल्लाह से वडन के भी सही समझ दे त नंदन के भी सही समझ दे आमीन चो अल्लाह सही चला सांगे हालत रहम फरमाए आमीन त चो हरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला न टेम ते फैसलो कयो बीबी नफीसा जका वडी भेण आयो ओ जरा ओडो मस शुरू किया थे केरा है साथ हां बीबी नफीसा जका वडी भेण हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन भेणुर मां वडी भेण अबू बकर सिद्दीक जे पुट के परणाईया बादशाह उमर वा पर पंहिंजे पुट के बादशाह उमर वा पर दे के तो अबू बकर सिद्दीक जे पुट के बीबी नफीसा शादी कराए बाकी बीबी शारबानो जो मसलो आ थोड़ो तवज्जो कर हे भी विच में जुमलो तो बुधाई वना लिखियो पियो किताबन में बीबी नफीसा बीबी शारबानो ईरान जे बादशाह जो धीअर थी पर इन जी मां सिंधाणिया इन जी मां हेड़े जिंदी खटी वे शिके रख कम के हां हेड़े जिंदी खटी वे जडे हरत हुसैन जा सावरा सिंधी त बाकी बियो छा खपे लेकिन हरत हुसैन के खबर पया ते पोयो कब्जा खोर थींदा भता खोर थींदा नका टुकरी जइंदा जवेता बन्ना सोरींदा खाता मटाइंदा चवया त मां हेडे काडे फाथ में थोड़ो हलंद में पो मर्जी तुजी आ गाल सिधी थी हां अल्लाह सही छलासा सिंधन के वा सही समझ दे जेका असल को वठी करे असा जे वडन जी तारीख या थोड़ो हला सिंध जे तारीख दे अब थोड़ो हला सिंध जे तारीख दे ओ टेम वधी विंदो क्या ख्याल आ सिंध जे तारीख दे हला असा जे सिंध जी तारीख सखावत वारी तारीख या असा जे सिंध जी तारीख पर्दे वारी तारीख या शेख सादी रहमतुल्लाह अलैह जेके मदरसन वारा वेठान मदरसन में करीमा भी पढ़ाईंदा गुलस्तान दोस्ता भी पढ़ाईंदा उन किताबन जे लिखण वारो शेख सादी रहमतुल्लाह अलैह उन जी अजीब जिंदगी गुजरी तवज्जो कर सिंध जी गाल निकतिया त नुक्तो तो बुधाई वना जेको मुझे नंढे इल्म में आयो शेख सादी 30 साल पढ़ियो शेख सादी वरी 30 साल पढ़ायो शेख सादी वरी 30 साल दुनिया जो सैर कयो टोटल उम्र 120 साल टोटल उम्र घणी 30 साल तालिब इल्म 30 साल उस्ताद वा 30 साल वरी सफर तो करे घुमदो घुमदो तुझे घोट के कादरपुर में भी आयो अब कादरपुर में भी
आदलपुर ये सही आदलपुर में भी आयो पर जडे उन जे गालन के पढ़ियो वरी पोया 30 साल वेही लिखे तजुर्बात हिन मुल्क भी वयो में हिन मुल्क वयो में हिन शहर वयो में हिन शहर वयम हुन लिखियो वा शेख सादी रहमतुल्लाह अलैह त जडे मां सिंध में वयो में त सिंध जेड़ी सखा सिंध जेड़ी बहादुरी सिंध जेड़ी गैरत मुके बेहंद नजर हाँ वाह शेख सादी अग में लिखी वियो त सिंध जेड़ी सखा भी मुके बेहंद नजर ऐ सिंध जेड़ी गैरत भी मुके बेहंद नजर तो उनन बुजुर्गन त सिंध के दुआऊं दी उनन बुजुर्गन त सिंध के पर जेकरे हिन दौर में हुजना वरी दिसना अची बेनज़ीर वारे सेंटर ते रश सिंध जे न्याणे जी हजार कुराड़ी बिठिया पो दे खबर छा लिखना वरी चुप थी हां दिसना त न्याणियों कतार में बीठियो ने सिपाहीन बिया उनके धिक्का था जने लठी उतारन का बेचारी हेडे थी करे का हेडे थी करे अल्लाह अकबर कुरान औरत जी इज्जत तो बुधाए असा दान पारन हजारन जे करे असा मर्द कमाण वाला जेको न्याणियों से हशर क्यों आचा याद रख जा क़यामत में पुछा न थींदी जा हां यार अल्लाह सही सलाह सांजे हालत रहम फरमाए आमीन त चओ सीओ आया थोड़ो गालन जे करे मुंह मटबो तो वने थोड़ो बुधायो जी ता चंदो मा उए हलंदो हां जी ता चंदो हरबल खामका 12-13 हजार मा विञाइंदो मा वना एडे महंगाई वाले दौर में मर्दन में कमाणो रहियो केड़ो हावा असा मर्दन में कमाणो रहियो केड़ो चना ते चाय पीबी हेडे चाय पीबी बद चाय में वसा पैसा पूरा करे शाम जो रोब कंदा से वनी पैसा मिले या न मिले मुआ सजो दी त रुलिया मसत मिलिया छा किया अल्लाह अकबर हिन को पुछो त मर्द छा के चबो अला गाला ही न वेठा त मर्दो ना अर्जाल कवामून अलन निसाए अल्लाह तो फरमाए मर्द घर जो बड़ो वा मर्द हाकिम वा मर्द घर जो बड़ो वा मर्द हाकिम अल्लाह सही सलाह सा के हकीकी मर्द बनाए आमीन त चओ हाँ अल्लाह से असा के हकीकी मर्द बनाए सल रब करीम असा के रसूलुल्लाह से जो सचो आशिक बनाए ये सिंध जी धरती आया जेका मानंदे इल्म में जेका मानंदे अकुल में मुतालो कयो उन सिंध जे जिसन जे लाए शेर खुदा भी दुआऊं घुरंदो वियो सिंध जे दिसन जे लाए मुर्शिद अली से भी दुआऊं घुरंदो वियो सिंध जे दिसन जे लाए मिठड़े हुसैन से जी भी दुआऊं लिखी पे त अल्लाह मुके सिंध देखा हर आलम सगोरे का बुधंदा रहंदा हो असा जे वडरन असा जे अमलन जेका सिंधी टोपी ठाई सिंधी टोपी बुधाए थी तो वे ठाण वारा नमाजी हा ठाण वारा हाय हाय पो सिंधी टोपी पाइण सा तुझे मुझे मतो लाजमी थे तो त आजान जो सॾु अचई त सब कम छॾे सिंधी टोपी चवई थी सिधो मस्जिद ॾे हलियो मूंखे कल हिकिड़ो वीडियो ॾेखारियो हाय हाय अखियुनि मां लुड़क वही आया ताज़ो नड़ो जावल बाड़ो जडे उन जे कन ते आजान थी अचे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जे चवण ते नड़ो बार भी खिले तो पियो रब तोखे मुके समझाए तो मिठे मुहम्मद जा गुस्ताख वधन था पर जमण से मिठे मुहम्मद जा आशिक भी वधन या हो जेको जमदे जामा जेको जमण सा पाका वो महबूब जे नाले ते खिले हे जेकरे चरसी भंगी हे जेकरे चरसी भंगी वलदुल हराम हे जेकरे जानी जे पैदावार मिठे मुहम्मद जे शान में गुस्ताखी कंदा च फर्क हो यो मां पंजे तरफ को नथो चवा आलम वेठा हुंदा हाफिज लिखियो पिया उतुलिम बाद जालिक जनीन रब तो चवे मिठे मुहम्मद जो गुस्ताख पी जो पुत्र नाही छा में लिखला कुरान सच्चो आ या ना मिठे मुहम्मद जो गुस्ताख पी जो पुत्र ओ जेको गुस्ताखन जो साथ दे साहो छो तो वञई मन का नेकी हुजई जेको मिठे मुहम्मद जे गुस्ताखन जो साथ दे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन चतो वरफाना लक ज़िक्र
का केदा भी गुस्ताख पैदा थींदा अल्लाह सही मिठे मोहम्मद जो शान आला बनायो तो कोई फर्क ना वा कोई अजीब हैरत अजीब ज़मानो रसूलुल्लाह साईं जे शान में गुस्ताखी करे बेडी बयान तो अचे त यो चरियो आ छा तो बयान अचे सहाबा जे शान में गुस्ताखी करे बेडी बयान इंदो आ त यो चरियो आ अहल बैत जे शान में गुस्ताखी करे बेडी ते जवाब बयान इंदो आ त यो शाहे तो मतलब के घोटके में बिया भी चरिया पैदा थे जेके चरिया चरन के मुंह जन न दो गलाए आवा तो मता एड़े में चरन जे ला बिया चरिया पैदा थे ने तो जले हेडो वरी नबी जा आशिक चरिया पैदा थन ता पूछा था जन इंसानियत जी तजलील सदको वने तुझे फलसफे ता इंसानन जे सरदार जी गाल समझ में नथी पई अचे जे इंसानियत जा सबक सिखारिया जे इंसान के इंसान जे बणजण जे लाए आसमान दो 30 सिपारा जे महबूब दे आया उते इंसानियत जी गाल याद ओ कलमे वारा नाराज नथी जेकर महबूब जो दामन छजई त बचे छा जे सुभान अल्लाह छा क्यों छोड़न हां वा हर जाए ते सुभान अल्लाह भी न कभी हर जाए ते मां तडे चंदो आ तो वडन जो तवज्जो हुंदो मां समझा पो मां एकड़ो मिसाल हिया भी दींदो आ थी सके तो केंजे जो फोत के में विंदा हुंदो तो मालिकन के चंदा बाबा मुबारक हो जई खट एक बच्चे तो हुंदो मुबारक हो जई खट बच्चे चंदे एक इए जो चयो तो सच बुधायो जे के बाहर आयल हुंदा चे तो निकरो बाहर तो लोंदरी जो तो के सुंढो न हयो शादी ते विंदा हो जो घोट के चंदा जो हुकुम धणी जो ये न बाबा हर जाते सुभान अल्लाह भी नच भी समझबो तो गाल हले केड़ी थी सुभान अल्लाह जेरी या नऊद बिल्लाह जेरी दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि गालियों गालन मान करंदी वीजूं गाल टुकी थींदी विधी मां पंजे गाल दे मोटी अचा ओ सिंधियो अल्लाह सही सिंधन के मकाम दिनो वा अल्लाह सही सिंधन के मकाम लिखियो पियो आ किताबन में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में शाम मुल्क में वापारी सिंधी विया तो उनन के सिंध जो अजरक जो लीकन वार वो पातल हो महबूब सही के कुलन मुबारकन ते तोहफो दिनो बुजुर्गन लिखियो आ त आका सही पंजे कुलन ते सिंध जो अजरक तो यो मुबारक होजे कि न होजे आवा पर अजरक वो असा मर्दन पातो किन 4 दिसंबर से असा वरी माइन के पराए छडीना न धो वना हेडे होडे आवा टोपी सिंधी ठायो मर्दन जे ला टोपी छा जे ला ठई असा के पराइंदा दाडा थोड़ो बुधा अवा एकड़े दी हूं त असा सब पाइंदा पर वरी उन एकड़े दी छा कंदा हूं नाराज न थे त थोड़ो रोड तो ला आवा असा वो अजरक असा टोपी पंजे न्याणे ने मायन के पाराए चंदा हूं त हाने हुक गोठ भी तहां जो धव शहर भी तहां जो वडेरियो हाने जी तहां चंदो असा बेवस ओ मुसलमान बियो मा छा चवा केड़ो पासो वठा अल्लाह से इंशाल्लाह असा के सही समझ दे आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि सिंध जो मकाम सिंध जो शान तमाम डिगी गाल थी खुलासो तो बुधाई वना अल्लाह सही जेका सिंधन के इज्जत दिनी आ सिंध सहाबा अज भी जकने तू भी दे मक्की दे भी दे अज भी जकने भी दे सिंध जे धरती सखर जे धरती ते भी दे तो के मिठे मोहम्मद जा गुलाम सुमंदे नजर सखर में भी महबूब जा असहाब सुता प्यार चबो इन जा कदम लगा न पो जाते मिठे मोहम्मद जे असहाब जा कदम लगन इन को वधिक भी को भाग आहे आवाज है अल्लाह सही सलासा ने हालत रहम फरमाए आमीन त चओ उन बीबी शारत बानु जी मां सिधानिया छा मोटी तो चमा पंजे उनवान दे उन बीबी शारत बानु जी मां सिधानिया हाने हे थोड़ो जुमलो याद रख जाए सोने हुसैन जा साहुरा सिंधिया
ये सोने हुसैन सैया के जको पेरे टी पुटड़ो जाओ इमाम ज़ैनुल आबिदीन जे खून में सिंधन जो खून शामिल इमाम मंडे तो अचा गाल समझ में अचे इमाम ज़ैनुल आबिदीन जे खून में सिंधन जो खून शामिल इमाम ज़ैनुल आबिदीन से के जको पेरे टी पुटड़ो जाओ उन जो नालो इमाम बाक़िर जे खून में सिंधन जो खून शामिल इमाम बाक़िर से के जको पेरे टी पुटड़ो जाओ ते जो नालो इमाम जाफर सादिक जे खून में सिंधन जो खून शामिल इमाम जाफर सादिक को हेठ जेके इमाम आया इमाम अली तकी जे खून में सिंधन जो खून शामिल इमाम अली नकी जे खून में सिंधन जो खून शामिल इमाम अली रज़ा काज़िम जे खून में सिंधन जो खून शामिल इमाम मूसा काज़िम जे खून में सिंधन जो खून शामिल इमाम हसन अस्करी जे खून में सिंधन जो खून शामिल तुझो न भागवा तुझो नसीबा तुझो भागवा तुझो नसीबा तो जेकर तू असां पंहिंजी असुलियत सुञाणे पंहिंजे मकाम के चिंबड़ी पियूं त दुनिया जी काई ताकत रोके अब दुनिया जी काई ताकत रोके असा सिंधी पंहिंजो असुल कम छॾे असां कहिड़े कम ते लथासीं हे मुंहिंजो मोट सोटरा भाइटियो भाव वञे तो चढ़ंदो असां वरी शुरू थियासीं इन जा पेर कढूं अड़े हो गरीब जो पुट ऑफिसर थियो थी उन जा पेर कढूं अड़े हो गरीब हो उन जो पीउ मुंहिंजो कुड़मियो उहो वरी 20 जरेब कम तो करे वियो उन जा पेर कढूं हला अॻिते हला जो चुप थी दा हलो भला कंहिंजा पेरनि सां कढूं बस अल्लाह से चल भला हकीकी सिंधी बनाए आमीन त चओ अल्लाहु अकबर तवज्जो कर मिठड़े उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जय ते मत बीबी नफीसा जी शादी थी वई शाह जो लफ्ज इन जे कर दो जे असां जे खैरपुर में अदड़ी आहे नी शाह के आवा नफीसा जे पोयो शाह जो लफ्ज इन जे कर दो असां जे खैरपुर में अदड़ी आहे पर मां बीबी नफीसा हुन जी गाल तो कया जेका मिठड़े हुसैन साईं अल्लाहु अकबर उन टाइम ते बाकी बीबी शारद बानो जो वारो आयो सोनो मर केरी मल हेडे तो निहारे ओ मर दे खबर के तो पे गोले के जी जरूरत थी उन टाइम ते मिठे उमर फारूक जे के जुमला चयो जे तो इन शहजादी जे लाए शहजादो गोले रहो हे प्यार तो बुधाया रहमा बैनहुम रब फरमाओ न जो पान में प्यार हो प्यार तो मिसाल तो दिया उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो तो ते इने शहजादी दिला मा शहजादो गोले रहवा साईं केड़ो शहजादो ता गोलो तो इन उम्मत में मिठड़े हुसैन को दी के भला बयो को भी शहजादो आहे सा मुझे भाइटे हुसैन सोने को वधिक को शहजादो आहे छा जे कोई भी कोने त मुखे शहर बानो जला खपे भी शहजादो मिठड़ो हुसैन हां हरते हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु के बीबी शहर बानो पणाए देना वारो मिठड़ो उमर फारूक वा बीबी शहर बानो मुझे को पेरे टी पुटड़ो तो जमे मिठड़े हुसैन से जो जेको पेरे टी पुटड़ो उन जो नालो इमाम अली दुनिया उनके ज़ैनुल आबिदीन सां याद कंदी आई गाल समझ अब गाल समझ में आई अल्लाहु अकबर उन जो नालो अली लक़ब उन जो ज़ैनुल आबिदीन तवज्जो कर इमाम ज़ैनुल आबिदीन जे बाबे जो नालो मिठड़ो हुसैन अम्मा जो नालो बीबी शहर बानो इमाम ज़ैनुल आबिदीन तमाम हसीन जमील होंदो हो इमाम ज़ैनुल आबिदीन के वडा वार होंदा मेहंदी हणंदो क्या हसीन जमील शो इमाम ज़ैनुल आबिदीन जो मुहांडो मिलंदड़ हो मिठड़े हुसैन साईं सां मिठड़े हुसैन साईं जो मुहांडो मिलंदड़ होंदो मिठड़े मोहम्मद करीम सां वरी जो वडा वार हुजन उनके लगल हुजे मेहंदी तव्हां वटि न हूंदो पर असांजे पासे ॾे काथे काथे वॾा वार छोकिरा रखनि था पर पोयों चोटी था ॿधनि न दो वञा हेॾे होॾे
छा था बदल अबा चोटी न बधो चोटी चंगी ना है बस मां जो जुमलो चुम एक चोटी चंगी ना है नंबर 2 ते अल्लाह इनके मर्द बनायो इनके चोटी वाली माई न बनायो रब के खबर ही त हे मर्द भी अलाए की जिंदगी गुजारिंदो माई जा सूरत है सही न सकंदो न दो वना है ज़मानत थी वई ता जी बिया हाय हाय इमाम ज़ैनुल आबिदीन साईं वडो इबादत गुजार हो ज़ैनुल आबिदीन लक़ब छो पियो आबिदीन जी सू इबादत कंदड़न जी सू लिखियो पियो आहे त 24 कलाकनि में हज़ारों नफिल पढ़ंदो घणा इमाम ज़ैनुल आबिदीन साईं मदीने पाक में 100 यतीमन जा घर पालींदो हो लिखियो पियो आया खबर तडे पे जडे फोत थियो 100 यतीम मथो रोवन पिया पुट तवा छो था रो जे असा जो अब्बो फोत थियो आ जे ता जो अब्बो त न हो जे ता के पतो ही कोने इमाम असा जो बाबो ज़ैनुल आबिदीन रात जे टाइम ते हिक हिक जे दर ते ॾींहं जो खाधो पहुचाई उन्हनि जो त सैयदन जो सबक इहो आहे आल बैत जो सबक इहो आहे त ग़रीबन वटि सामान पहुचा असां के इमाम जो सबक इहो आहे त ग़रीबन वटि सामान पहुचा ग़रीबन वटि सामान जो असां के इस्लाम इहो सबक न ॾिनो आहे त ग़रीबन वारो सामान विकिणजाए जावा असां के दीन इस्लाम इमाम नथा समझाइन त ग़रीबन वारो सामान चो इंशाअल्लाह वायदो कर तो इंशाअल्लाह गरीबन सा घट न कभी अल्लाह शदा बस मां ते गाल खत्म तो कया फकत इमाम ज़ैनुल आबिदीन संजे विलादत ते हलिया से सोने हुसैन साईं जी शादी जो जिक्र थियो पेरे टिपुट इमाम ज़ैनुल आबिदीन साईं जाओ वो हिन जमातुल ऊला जे महीने में जाओ उन्वान भी कॉन्फ्रेंस जो हो शान अहल बैत महीनो भी जमातुल ऊला हो जो अल्लाह सही असा के सच्चन सैयदन जो गुलाम बनाए हाँ अल्लाह से असा के सच्चन सईदन जो गुलाम बनाए सच्चन सईदन जो नौकर बनाए सच्चन सईदन जो नौकर बनाए अल्लाह सही परचन ते हलबो त गटे मो ड्रगो थी विंदो बे कुछ भी नहीं मता भोज वता अल्लाह शावियो पीमा जो बयान जो अक्सर मुझा बयान पीमा ते हुंदा रहंदा वरी इंशाअल्लाह जिंदगी रही त पीमा जो जिक्र भी अकीदो तौहीद जो रखो परावा हक न खाओ बनो सोरियो तो फकत गिराट सोरियो मथे न सोरियो याद क्यों सबको याद क्यों त दसी वना आखिरी बनो सोरियो तो फकत गिराट मथे आवा जेकने पत्थर पटणो हो जेवे बे दी हरो कराणो त रात जो पटींदा क्यों डी जो न पटींदा क्यों खातो भी जेकने पैसन ते ठही तो वने त खाता मटाए छिंदा क्यों जागो दाला निंद्र प्या आवा यतीमन जे हक खाइण में जेड़ो मजो थवन एड़ो पांजे माल में मजो ही न था मिस्कीरन गरीबन यतीमन जा हक खाइंदो न सरमाएदार भी थींदो हां भी ठरंदो सिंधी समझो दाला न था समझो आवा हां यतीमन गरीबन मिस्कीरन जे ए पी मां सा घट न क्यों छोरा गालाण बोलाण बंद क्यों पी मां सा खुद खुदा जो खौफ क्यों आए करे करे काकड़ा करी पया पर कौम उते जो उते बिठिया 28 नवंबर ते अवा के दावत या सखर पाचड़ दी क्या ख्याल आ 28 नवंबर ते सखर जे धरती ते पाचबो चो इंशाअल्लाह पाचबो आलमन सा निभाइबो बुजुर्गन सा निभाइबो बुजुर्ग अची वियान मां उन दोस्तन जो वक्त वठन न तो चाया अल्लाह से जेको कुछ मुखो चवरायो रब मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए अवा के जेकने को रुगो सुगो मता तकलीफ दिनी हुजे बेली माजरत पो मां दुआ घुरा पाण मुंदा हमणे हुज्जत कंदा बार आवाज विंदो भी कोने वाकर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब